इनके माला माल नेमत करण खां बाद में ही शुक्र अदा कंदो आ, खुशी में चवंदो आ रब्बी अक्रमन, मुझे अल्लाह मोते वॾा एहसान इकरामात करे छॾिया। हर हिक के चवंदो आ मोते अल्लाह जा वॾा एहसानन, अल्लाह मोते नेमतूं कयूं आहिनि। फरमाई त पहिरीं आज़माइश में ही त शुक्र अदा करे कामयाब थियो आ, पर जॾहिं ॿी आज़माइश कंदो या त नाकाम थी वेंदो आ। वअम्मा इज़ा मब्तलाहु फ़क़दर अलैहि रिज़्क़हु फ़यक़ूलु रब्बी अहानन कल्ला बल ला तुक्रिमूनल यतीम वला तहाज़्ज़ून अला तामिल मिस्कीन वतअकुलून तुरास अक्लन लम्मा वतुहिब्बूनल माल हुब्बन जम्मा। हमदो सना किबरियाई अज़मत वॾाई रब करीम खे जुगाए जेको कुल कायनात जो अकेलो ख़ालिक मालिक आहे। अदीज़ो मुख़्तसिर टाइम आहे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी उम्मत के बिन ॻाल्हियुनि जे लाइ ख़ासि ताकीद कंदा रहिया ऐं उन ते अमल पैरा जो हुकुम सादिर फरमायूं। उन्हनि में ॿ अमल कहिड़ा आहिनि, हिकिड़ो आहे सब्र, ॿियो आहे शुक्र। ऐं ॿ अमल अहिड़ा आहिनि जिन खां पाण करीमन मना फरमायो, क़ुरान मजीद बि उन शयुनि खां मना फरमायो। उहो आहे बेसब्री ऐं नाशुक्री। अल्लाह ताला बाननि खे ॿिनि क़िस्मनि सां आज़माईंदो आहे। हिकिड़ो त उनखे ख़ुशी ॾींदो आहे, नेमत ॾींदो आहे, इज़त ऐं शान अता फरमाईंदो आहे। इहा आहे ख़ुशी। ने ख़ुशी में आज़माईंदो आहे त बानू मुंहिंजो शुक्र अदा करे थो या न। ऐं ॿी तरह अल्लाह आज़माईंदो आहे, बाने खे ख़ुशी ॾेई करे वरी उन खां ख़ुशियूं खसींदो आहे, हुनखे नेमतूं अता करे वरी नेमतूं वापसि वठंदो आहे, हुनखे ख़ुशि ऐं खुर्र में सिहतमंद बनाए करे पोइ वरी बीमार कंदो आहे। इहा ईमान वारे ते अल्लाह जी आज़माइश हूंदी आहे। इन आज़माइश में जेको कामयाब थी वियो सो शुक्र कंदो ऐं साथ साथ सब्र कंदो। जंहिं शुक्र कयो ख़ुशी जे मौक़े ते ऐं जंहिं सब्र कयो ग़म जे मौक़े ते, अल्लाह ताला वटि इहो बानू कामयाबी कामरान आहे। क़ुरान मजीद में फरमाई वअम्मल इंसान इज़ा मब्तलाहु रब्बुहु फ़अक्रमहु वनअमह फ़यक़ूलु रब्बी अक्रमन। फरमाई जॾहिं इंसान खे अल्लाह ताला आज़माईंदो आहे, हुनखे ख़ुशियूं अता कंदो आहे, पंहिंजी करम नवाज़ी अता कंदो आहे, हर नेमत दुनिया जी अता कंदो आहे। सेहतमंदी अल्लाह जी नेमत आहे, जवानी अल्लाह जी नेमत आहे, माल ई मिल्कत अल्लाह जी नेमत आहे, ज़मीन और मिल्कत अल्लाह जी नेमत आहे। ये सारियूं नेमतूं अल्लाह जूं आहिनि, पर सभ खां वधीक अल्लाह ताला नेमत जेकर इंसान खे प्यारी अता कई आहे तंहिंजो औलाद आहे। फरमाए इनखे नेमत सां माला माल कयमि। इनखे माला माल नेमत करण खां बाद में ही शुक्र अदा कंदो आहे, ख़ुशी में चवंदो आहे रब्बी अक्रमन, मुंहिंजे अल्लाह मोते वॾा एहसान इकरामात करे छॾिया। हर हिक खे चवंदो आहे मोते अल्लाह जा वॾा एहसाननि, अल्लाह मोते नेमतूं कयूं आहिनि। फरमाई त पहिरीं आज़माइश में ही त शुक्र अदा करे कामयाब थियो आहे, पर जॾहिं ॿी आज़माइश कंदो या त नाकाम थी वेंदो आहे। पहिरीं आज़माइश में कामयाब थी वियो, औलाद अल्लाह ॾिनो, ख़ुशी में अक़ीक़ा बि कई, मुबारकूं वसूल कई। अल्लाह ताला माल मिल्कत ॾिनो, सभिनी खे ॿुधाई मुंहिंजो ॾाढो कारोबार भलो आहे, ऐं अल्लाह जो शुक्र अदा थो कयां। हर मामले में हिन शुक्र अल्हम्दुलिल्लाह चयो। पर हाणे जॾहिं अल्लाह ताला इहो ॾिनल माल वापसि वरितो, कुछ औलाद मां कमी थी, माल मिल्कत मां कमी थी, आज़माइश अची वई, तूफ़ानी हवाऊं लॻियूं, तेज़ बारिशूं आयूं, सैलाब जी सूरत अची वई। अल्लाह ताला हिनखे ॾिनल घर उनखे बि वैरान करे छॾियो। हिनखे बाग ऐं बागात मिलियल हा, सेब ख़तम थी विया, ज़मीननि में नुक़सान थी वियो, माल मिल्कत में कमी अची वई। वींदे सभ खां वधीक महबूब तरीन शइ आहे सा इंसान खे औलाद आहे। उन मां बि अल्लाह ताला पंहिंजी अमानत वापसि वरिती। चतो रब्बी अहानन, मुंहिंजे अल्लाह मुंहिंजे चेल खे तोड़े छॾियो।
इते नाकाम ऐं नामरादी ते अची वियो आहे। जॾहिं अलाह ॾिनो त हिन ख़ुशियूं बि कयूं, पर अलाह जॾहिं ॿियो दफ़ो हुनखे आज़मायो आहे त ही नाकाम थी वियो। अलाह ताला उन शख़्स खे फरमायो ख़बरदार थी, इहो अलाह अॻे ई ॿुधाए छॾियो आहे। वलनबलवन्नकुम बिशैइन मिनल खौफ़ि वल-जूअ ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون أولئك عليهم صلوات من ربهم ورحمة وأولئك هم المهتدون। अल्लाह फरमायो ईमान वारा तोते आज़माइश ईंदी, जॾहिं तोते ख़ुशियूं अचनि त तूं नेमत जी बजावरी करे शुक्र अदा कजां, मुंहिंजी इबादत कजां, छो जो अल्लाह जो शुक्र अदा करणु सभ खां बहितर मौक़ो आहे जो हुनजी इबादत कजे, सभ सुजूद थी पइजे, रुकू ऐं सिधो कजे, इहा ई अल्लाह जो शुक्र अदा करणु आहे। पर फरमाई जॾहिं तोते तकलीफ़ूं ईंदियूं वरी सारियूं नेमतूं तोखां वापसि वठंदसि। फरमाई त हिन तकलीफ़ुनि में वलनबलवन्नकुम बिशैइन मिनल खौफ़, तोखे आज़माईंदुसां ख़ौफ़ ॾेई करे ॻणंदो, हिकिड़ो ख़ौफ़ ॾेई करे तव्हांखे आज़माईंदुसि। हर मामलात में ख़ौफ़ ईंदो, इंसान मां ख़ौफ़ ईंदो, वॾनि शख़्सियतुनि मां ख़ौफ़ ईंदो, ॿियनि मामलात मां ख़ौफ़ ईंदो, जंगनि जो ख़ौफ़ ईंदो, तूफ़ानी बरसातुनि खां ख़ौफ़ ईंदो। इन्हनि ख़ौफ़नि में आज़माईंदुसि, ॾिसां त तूं छॾे करे मूंखे मतां ॿिए कंहिंखे त कोन थो सॾी, ॿिए कंहिंजो सहारो त कोन थो वठी। वलनबलवन्नकुम बिशैइन मिनल खौफ़ वल-जूअ, फरमाई त ॿी हुन जे लाइ तोखां आज़माइश वठंदुसि, तोखे बुखूं ॾेई करे, बदहाली करे, वनक़्स मिनल अमवाल वल-अनफुस, ऐं टी तोते आज़माइश ईंदी, तुंहिंजे माल में बि कमी अची वेंदी त तुंहिंजे औलाद में बि कमी अची वेंदी। अॼु तूफ़ानी हवाऊं लॻियूं, तेज़ बरसातूं आयूं, सैलाब जी हालत थी वई, पूरे इलाइक़नि में शदीद परेशानियुनि जे करे माण्हुनि जा घर ढही विया। वेंदे महबूब तरीन जेके इंसान खे शयूं आहिनि से औलाद आहे, कई औलाद लुढ़ी विया आहिनि पाणी जे सैलाबी रेलनि में। अल्लाह फरमायो त वक़्तु ईंदो क़ुरान मजीद में अॻे इतलाह करे छॾी, औलाद बि तोखां खसींदुसि, माली मिल्कत तोखां खसींदुसि, छो जो ॾिनो मूं हो तो अमानत हुई। हाणे तो उन जे लाइ जहिड़े नमूने ख़ुशियूं कयूं आहिनि, हाणे मुंहिंजी रज़ा ते राज़ी रहिजां, चइजां इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अल्लाह थी तुंहिंजे लाइ आहियूं, तोॾे मोटणो आहे, हीअ औलाद बि तुंहिंजी अमानत हुई, तो खयो आहे, तुंहिंजी रज़ा ते असीं राज़ी आहियूं। अल्लाह मिल्कत माल तो ॾिनी हुई, तो वापसि वरिती आहे, तुंहिंजी रज़ा ते राज़ी आहियूं। अल्लाह बाग़ात में जेकर समर ऐं फ्रूट ऐं फल पंदा हुआ, अॼु इन सैलाब जे करे, इन बारिश जे करे सारा ख़तम थी विया। मौलाए अज़ीम, मौलाए करीम, असीं इन ॻाल्हियुनि ते राज़ी आहियूं। जेकॾहिं बुख आई आहे तॾहिं बि ढो तूं कराईंदे, जे बीमारियूं आयूं आहिनि तूं ख़तमु कंदे, जे औलाद तो खसियो आहे ॿियो औलाद ॾींदे, या हिन जे बदिले में तूं दर्जात बुलंद फरमाईंदे। फरमाई वलनबलवन्नकुम बिशैइन मिनल खौफ़ वल-जूअ वनक़्सिन मिनल अमवाल वस्समरात वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमा व उलाइका हुमुल मुहतदून। फरमाई कामयाबी कामरान उहे थी विया, सलात व सलाम उन्हनि जे मथां, अल्लाह राज़ी उन्हनि जे मथां थी वियो आहे जिन तकलीफ़ुनि में सब्र कयो, शुक्र कयो। इन सब्र ऐं शुक्र जी कामयाबी कामरानी जे करे अल्लाह राज़ी थी वियो। त तकलीफ़ूं ईंदियूं साईं मुंहिंजा, अहिड़ा माण्हू जे हिन वक़्त में जिन नौज़ बिल्लाह मिन्हा अल्लाह सुब्हानहु व तआला जे ख़िलाफ़ जे शान में गुस्ताखी कयूं, तमाम दुख जी ॻाल्हि आहे। छा चवण लॻा त अल्लाह ताला बरसातूं करे ऐं असांखे थोरियूं गर्मियूं शदीद करे वरी बरसातूं पैदा कयूं, इहो कहिड़े क़िस्म जो अहसान आहे? नौज़ बिल्लाह मिन्हा। असीं ॾिसूं कोन था त असांजे गुनाहनि जे करे सदाऊं आहिनि, ॿिनि क़िस्मनि जूं सदाऊं आहिनि। मोमिन खे अल्लाह आज़माए थो ऐं काफ़िर खे या मुशरिक खे अल्लाह ताला सदा थो ॾे। तव्हां कंहिं बि तकलीफ़ खे अज़ाब न सम्झिजो। जेका तकलीफ़ हुजे थोरा क़रीब थी वियो, जेका वेझा थी वियो, जेका तकलीफ़ हुजे मोमिन जे लाइ अल्लाह ताला आज़माइश रखी आहे, ऐं काफ़िर जे लाइ मुशरिक जे लाइ अल्लाह अज़ाब रखियो आहे। तंहिं करे यादि रखिजो त हमेशह इन्हनि तकलीफ़ुनि खे मसइलनि खे अज़ाब न सम्झिजो, इहा आज़माइश बि थी सघे थी। अज़ाब उन्हनि जे लाइ जेके मुशरिकीन आहिनि, अज़ाब उन्हनि जे लाइ जेके काफ़िरीन आहिनि, अज़ाब उन्हनि जे लाइ जेके मुनाफ़िकीन आहिनि, अज़ाब उन्हनि
उन्हनि जे लाइ जेके अल्लाह जा नाफ़रमान आहिनि, अज़ाब उन्हनि जे लाइ जेके अल्लाह जा बाग़ी आहिनि या अल्लाह जे शान में गुस्ताई करण वारा आहिनि, उन्हनि लाइ अज़ाब आहे। पर मोमिनो, अवां जे लाइ अल्लाह आज़माइश रखी आहे, जेके ईमान आहे उन लाइ अल्लाह ताला आज़माइश रखी आहे। फरमाई आज़माइश में कामयाबी कामरान उहो ईंदो आहे जेको तकलीफ़ुनि जे टाइम ते सब्र कंदो आहे ऐं ख़ुशी जे मथे शुक्र कंदो आहे। उलाइक अलैहिम सलवातु मिन रब्बिहिम। हिकिड़ो आख़िरी मिसाल ॾियां, हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे तकलीफ़ अल्लाह ताला ॾिनी आहे। बीमारी आहे, तक़रीबन 30 सालनि ताईं हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम साहिब फिराश आहे। बीमारी जी कैफ़ियत आहे, पूरो जिस्म ज़ख़्मी थी वियो आहे। मूंखे ॿुधायो त नबीउल्लाह ते अज़ाब ईंदो आहे, न नऊज़ बिल्लाह मिन्हा, नबीउल्लाह ते आज़माइश हुई ऐं इन आज़माइश में हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम कामयाब थी वियो आहे। हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह मच्छी जे पेट में रखियो आहे, जेको कई रातिनि ताईं कई ॾींहंनि ताईं तकलीफ़ुनि में हुन गुज़ारियो आहे। इहो अज़ाब कोन हो, पर मोमिन नबी जे मथां आज़माइश हुई। इन नमूने सां नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कई दफ़ा बुखार ऐं शदीद तकलीफ़ हुई। आज़माइश त पैगंबर आज़माइश में केतिरो सब्र कयो आहे, पैगंबरनि केतिरो शुक्रिया अदा कयो आहे। पैगंबर इन आज़माइशुनि में सब्र जा जेके हिते बुनियाद हुआ मज़बूत किला थी करे बीठा ऐं जबल ऐं पहाड़ वांगुरु मज़बूत रहिया। तंहिं करे ईमान वारो, तव्हां ते बि तकलीफ़ूं ईंदियूं, ही सैलाब, ही बरसातूं, ही तूफ़ानी हवाऊं, ही घरनि जो ढहण, ही माण्हुनि जो मरण, ही माल ऐं मवेशियुनि जो ख़तमु थियण, ही बाग़ात उजड़ी वञनि, ही साद ऐं सावक ख़तमु थियण, पाणी पाणी, ही तुग़यानियूं, ही सभु शयूं अल्लाह ताला ॿुधाए पियो त जेकर तव्हां पंहिंजे ईमान खां पुछो, पंहिंजे ज़मीर खां पुछो, जेकर तव्हां हद गुनाह जी क्रॉस करे चुका आहियो त अज़ाब इलाही आहे। जेकर तव्हां ईमान ते कामिल आहियो, तव्हांजे मथां आज़माइश आहे। तंहिं करे आज़माइश में यादि रखिजो, ॾुखनि जे टाइम ते सब्र कबो, सुखनि जे टाइम ते शुक्र कजो। अल्लाह तबारक व तआला मूंखे अव्हांखे मलकनि जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाह।